नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के बावड़ो में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ की ख़बर पुरसरार नमूने गुम थियल नीगर के वालिदैन सां मिलाए छॾियो वियो। बावड़ो मुस्लिम कॉलोनी जे रहवासी 12 साला ताहिर हुसैन पुट हीरदन सुमरो गुज़िरियल ॾींहुं पुरसरार नमूने गुम थी वियो हो, जंहिंजे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो हो। नीगर जे वारसनि बावड़ो थाणे ते NC दाख़िल कराई हुई ऐं अहिड़ी ख़बर अवामी न्यूज़ ते हलण बाद SSP घोटकी गुम थियल नीगर के फौरी तौर ते ॻोल्हा जो हुकुम जारी कयो हो। अवामी न्यूज़ ख़बर हलण बाद ओबावड़ो पुलिस पूरे शहर में नाकाबंदी करे नीगर जी ॻोल्हा शुरू करे छॾी ऐं गश्त दौरान रात देर सां रेती रोड वेझो नेशनल हाईवे ते नीगर के ॻोल्हे वरितो। नीगर ताहिर पुट हीरदन सुमरो पुलिस के बयान ॾिनो त मां घर खां 11 वॻे चौपाए माल जो चारो वठण लाइ मशीन ते वयसि त रस्ते में नामालूम शख्स मूंखे नशे वारी शइ खाराई, जंहिं बाद मां बेहोश थी वयसि ऐं उन मूंखे नामालूम जगह ते शाम ताईं कैद करे रखियो ऐं रात जो देर सां मूंखे नेशनल हाईवे ते फिटो करे फरार थी वियो। पुलिस ज़रूरी कार्रवाई बाद नीगर के वारसन हवाले करे छॾियो, जंहिं बाद वारसन में ख़ुशी जी लहर छाइजी वई ऐं अवामी न्यूज़ ऐं SSP घोटकी जा थोरा मञिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।